जे हान हारी कोहारियल ही ॾींहं बि घारे वेंदासीं छो पेर पसारे वेठो आ उथ डूंगर ॾारे वेंदासीं। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी इलेक्शन बाबति ख़ुसूसी नशरियात जे पोल सेंटर में मां आहियां तस्वीर संदीलो। उथ डूंगर ॾारे वेंदासीं जॾहिं ॻाल्हि थी अचे त डूंगर जेको आहे हिकु त ॾाढ जी अलामत आहे, ताक़त जी अलामत आहे। उन सां गॾोगॾु जॾहिं ससुई पुन्हूअ जो पेरो खणी पई वञे त उनजे लाइ डूंगर ऐं डूंगर जा लक ऐं जेके रस्ता हुया उहे बि रुकावट हुया। तंहिंजे करे चयईं त आॾो टकर टर मतां रोह रतियूं थी। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि जो बि हिकिड़ी ज़ाहिद शेख जो शेर आहे त टकर सां टकर पंहिंजो टकर बणिजी रहणो आहे। तंहिंजे करे सिंध जे माण्हू खे टकर सां टकर जे लाइ एतिरो ई ताक़तवर थियण जी ज़रूरत आहे, छाकाणि त मक़ामी तौर ते जागीरदारी निज़ाम वॾेरा ऐं सरदार ऐं भोतार आहिनि। वरी सूबाई लेवल ते ॾिसो त हीअ सियासत जा जेके अनोखा रंग आहिनि ऐं जेके मफ़ाहिमती पॉलिसियूं आहिनि ऐं नतीजा तव्हांजे साम्हूं आहिनि। 5 सालनि खां वठी क़ौमी लेवल ते बि असांखे ललकारियूं आहिनि। सिंध जी वहदत, तव्हांजो वजूद, तव्हांजा इदारा ऐं तव्हांजा इलाइक़ा तमामु घणी हिकिड़ी तकलीफ़ वारी सूरत हाल आहे सिंधी माण्हुनि जे लाइ, सिंध जे लाइ। ऐं हीअ इलेक्शन जेका आहे उहा ई तयन कंदी तव्हांजा उम्मीदवार, तव्हांजा वोट ऐं तव्हांजी तक़दीर सभु हिक ॿिए सां लाॻापियल आहिनि। तंहिंजे करे सिंध जेका हिन वक़्तु 2013 जी इलेक्शन ॾांहुं वञी रही आहे उहा हिकु नई सूरत हाल आहे। ऐं 40 सालनि खां वठी जेको सहर हुयो नारनि जो, नज़रनि जो, क़यादत जो, उहो बि हिन वक़्तु न रहियो आहे। तंहिंजे करे हीअ इलेक्शन जेका आहे इंतिहाई हिकु नई इलेक्शन हूंदी ऐं हीअ जेका चूंड हूंदी ऐं जेके चेहरा हूंदा उहे बि बिल्कुलु किथे किथे तक़रीबन साॻा चेहरा आया आहिनि, किथे किथे नवां चेहरा आया आहिनि। पर छाकाणि त नओं दौरु आहे तंहिंजे करे नवां चेहरा, नवां उम्मीदवार ऐं नवां माण्हू जेकॾहिं ईंदा त यकीनन हिकिड़ो तजुर्बो नओं बि थींदो। तंहिंजे करे अॼु असीं जेका ट्रांसमिशन असांजी अॼु आहे उहा सिंध जी इलेक्शनी सूरत हाल ते आहे। ऐं इलेक्शनी सूरत हाल में हिन वक़्तु 2 पार्टियूं जेके आहिनि, पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग फंक्शनल जेका आहे उन्हनि पंहिंजे उम्मीदवारनि जो ऐलान कयो आहे। जेतोणीकि पीपुल्स पार्टी अञा किथे किथे जेको आहे मुंझारे जो शिकार आहे ऐं हतमी लिस्ट जो ऐलान न कयो आहे। पर फंक्शनल मुस्लिम लीग जेको आहे अॼु क़ौमी ऐं सूबाई उम्मीदवारनि जे नालनि जो ऐलान कयो आहे। अॼु असीं हिन सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु तजदीद निगार मंज़ूर सोलंकी साहब मौजूदु आहे त सूरत हाल छा आहे, फंक्शनल जा किथे किथे मुक़ाबला थींदा ऐं पीपुल्स पार्टी खे किथे किथे जेका आहे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। सोलंकी साहब, महिरबानी तव्हांजी। फंक्शनल लीग जूं कुल केतिरियूं सीटूं आहिनि, किथे किथे उम्मीदवार बीहारनि था पिया, मजमूई तौर ते थोरो नाज़रीन खे ॿुधाए त पोइ अॻिते जीअं असीं वधी सघूं। अच्छा, मां सम्झां तस्वीर सिंध में क़ौमी असेंबलीअ जूं 61 सीटूं आहिनि। 61 सीटुनि मां मोरारलेस 20 सीटूं जेके आहिनि से कराचीअ जूं आहिनि ऐं 41 सीटूं कराचीअ खां सवाइ बाक़ी जेका सिंध आहे उन जूं 41 सीटूं बचनि थियूं। कराचीअ मां बि 2-3 सीटूं पीपल्स पार्टी खटे थी, ख़ासि करे लियारी वारी ऐं मरीर वारी। उहा जेको आहे सो मलीर वारी जेका 257-58 वारी जेका सीट आहे शेर मोहम्मद बलोच वारी, उते सूरत हाल हिन दफ़े तब्दील अथव। छाकाणि त हकीम बलोच जेको पीपल्स पार्टी जो असर वारो माण्हू हुयो उहो छॾे पाण इलेक्शन में बीठो आहे। ऐं शेर मोहम्मद बलोच वरी ऐलान कयो आहे त मां उतां कोन बीहंदुसि। चवण मुंहिंजो मक़सदु आहे तस्वीर त कराची बि यकीनन सिंध आहे ऐं कराचीअ जूं जेके सीटूं आहिनि उन्हनि ते त घण तरफ़ मुक़ाबिलो आहे। पर कराचीअ खे छॾे करे बाक़ी जेका सिंध बचे थी उन में जिथे प्योर सिंधी वोट आहे उते पीपल्स पार्टीअ जो ऐं पीपल्स पार्टीअ जे जेके आहिनि से मुखालफ़नि जो सख़्तु मुक़ाबिलो आहे। अॼु मां सम्झां थो त 12 या 14 मुस्लिम लीग पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जिन सीटुनि जो ऐलान कयो आहे, ख़ासि करे क़ौमीअ जो, मां सम्झां थो त अॼोके हिन तव्हांजे प्रोग्राम में उन खे जेकॾहिं फोकस कजे या उन्हनि ते जेकॾहिं जेको आहे सो थोरी नज़र विझिजे त उन मां थोरो अंदाज़ो थींदो त फंक्शनल लीग जा जेके सिंध में क़ौमी असेंबलीअ ते मज़बूत उम्मीदवार आहिनि उहे किथे किथे आहिनि। सभिनी खां अॻु में त फंक्शनल जी जेका सांगड़ वारी जेका शहर वारी सीट आहे उहा त यकीनन हुननि जी आहे, उहा हुननि खां कॾहिं बि जेको आहे सो कंहिं कान खटी आहे। तंहिंजे करे उन जो अॼोकी सीट में त उन जो ज़िक्र ई कोन्हे को। ॿियूं जेके हिननि सीटूं अनाउंस कयूं आहिनि से हिकिड़ी आहे 204 जेका क़ौमी असेंबली। जेकॾहिं असां पंहिंजे नाज़रीन खे 2002 जी इलेक्शन जेका थी हुई मुशरफ वारे दौर में, उनखां पोइ 2008 वारी इलेक्शन जेका आहे उहा इन जे करे काउंट हाणे न थींदी त
त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत हुई, जंहिंजे करे टर्न आउट बि तमामु घणो हो। जेके माण्हू 50,000 वोट खणंदा हुआ उन्हनि माण्हुनि लख खां बि ॻाल्हि टपाए छॾी। उहे बेनज़ीर साहिब जो वोट हुयो। हाणे बेनज़ीर साहिब जो वोट कोन्हे, हाणे पीपुल्स पार्टी वॾेरनि जी पार्टी जेका जोड़ तोड़ तव्हां ॾिसो पिया सिंध जे अंदरि ऐं माण्हुनि में बि इहा फील साॻी आहे त हीअ वॾेरनि जी ऐं भोतारनि जी पार्टी बणिजी वई आहे। त 2002 ऐं 2008 खां हिन वक़्तु जेका 2013 में इलेक्शन थी रही आहे उन में किथे किथे मुक़ाबिलो थींदो, किथे किथे पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार जेको आहे सो उहो हाराए सघनि था, शिकस्त खाई सघनि था। हा, तस्वीर हाणे ॻाल्हि आहे त सभिनी खां अॻु में मां सम्झां थो त लाड़काणे खां शुरू कजे। लाड़काणे जो जेको शहर वारो तक आहे 204, उते 2002 में अनवर भुट्टो हो, 2008 में जेको आहे सो शाहिद भुट्टो आयो उते। हाणे शाहिद भुट्टो जीअं जो जेको आहे सो चूंडिजी आयो त हींअर उहा सीट शाहिद भुट्टे ऐलान कयो आहे त मां जेको आहे सो आज़ादु उम्मीदवार बीहंदुसि। हिन वक़्त ताईं पीपुल्स पार्टी फ़ैसिलो न करे सघी आहे त इहा सीट कंहिंखे ॾिजे। उन ते फंक्शनल मुस्लिम लीग मोहतरमा असांजी सिंध यूनिवर्सिटीअ जी प्रोफेसर सनी उस्ताद महताब अकबर राशिदीअ खे उते सीट मिली आहे। हाणे लाड़काणे शहर में सूरत हाल इहा आहे त लाड़काणे शहर में शेख बिरादरीअ जो कम्यूनिटीअ जो वॾो वोट आहे। उन में नज़ीर शेख 2-3 ॾींहं अॻु में जेको अॻूणो तहलके नाज़िम हो, पीपुल्स पार्टीअ जो अहम माण्हू हो, उन जेको आहे सो मुस्लिम लीग छॾे पीपुल्स पार्टी छॾे फंक्शनल मुस्लिम लीग में शमूलियत जो ऐलान कयो आहे। साॻे तरीक़े सां महताब राशिदी उहा जेका आहे सा उन जो बि हिकिड़ो पंहिंजो नालो ऐं उनजी पंहिंजी इज़त ऐं उनजो पंहिंजो हिकिड़ो मक़ामु आहे। शेख बिरादरीअ जी जेका आहे सा उनजो बि हिकिड़ो मक़ामु आहे। ॿियो लाड़काणे ॿुधो मंज़ूर साहिबु, शेख बिरादरी जा जेके 20-25 वोट आहिनि उते, ऐं हीअ अहम शख़्सियत आहे नज़ीर शेख साहिबु, उहो जॾहिं फंक्शन में वियो आहे त इहा सूबाई सीट बि मुतासिर थींदी, उनजा वोट वेंदा, एन ते वोट वेंदा, माना इहे ॿई सीटूं ख़तरे में आहिनि पीपुल्स पार्टी जूं। बिल्कुलु, मां त सम्झां थो त सूबाई त काफ़ी जेको आहे सो उते मज़बूत पोज़ीशन थी वेंदी। नज़ीर शेख साहिबु हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि तस्वीर मूं जेका कल्ह तव्हां जे हिन प्रोग्राम में कई उहा इहा आहे त लाड़काणे शहर जे अंदरि ख़ुदि क़ौम परस्तनि जो प्रोग्रेसिव माण्हुनि जो वॾो वोट आहे। कामरेड सोभो ज्ञानचंदाणी उते ॾहाकनि खां रहंदो थो अचे, अमान शेख उतां जो आहे, उन खां पोइ GSN जा, अवामी तहरीक जा, तरक़ी पसंद पार्टीअ जा, मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जा सवनि जे न हज़ारनि जे तादाद में कारकुन आहिनि जेके हिन वक़्त ताईं इलेक्शन जे प्रोसेस खां ॿाहिरि रहंदा आया आहिनि। साॻे तरीक़े सां कल्ह हैदराबाद में जेका सिंध एजेंडा कॉन्फ्रेंस थी आहे सिंध राइटर्स एंड थिंकर फोरम वारनि जी, उन्हनि बि चयो आहे त असां ख़ासि जेके तक आहिनि उन में लाड़काणे शहर वारो तक बि शामिलु आहे, उन में पाण वञी ऐं ॿिटे मकानी निज़ाम जा जेके हामी माण्हू हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ु कंपेन हलाईंदासीं। इहा कल्ह जेका आहे सा ॿिटो निज़ाम प्लस ॿेटनि वारो अञा मामिलो जेको आहे उहो चिटो न थियो आहे। हाणे उन में लाड़काणे शहर अॻु में निसार खोड़ो जेको आहे सो चूंडिबो आयो आहे। निसार खोड़ो बि जीअं हिकिड़ो हुन में कम्यूनिस्टनि जी ॿोली में हिकिड़ो लंपन प्रोलेतारिया चवंदा आहिनि। कॾहिं जेको आहे सो कंहिं दौर में निसार खोड़ो वारे तक तां हो, पोइ वरी उनखे लाड़काणे वारे तक तां खणी आया। हींअर ख़बर न आहे उन ग़रीब खे काॾे मोकिलींदा। हाणे मसइलो इहो आहे त लाड़काणे शहर में जेको प्रोग्रेसिव ऐं नेशनलिस्ट एलिमेंट आहे उहो, नंबर 2 लाड़काणे में शेखनि जो वोट, ऐं नंबर 3 त लाड़काणे जे माण्हुनि खे हिकिड़ी लाड़काणे जे माण्हुनि जो हिकिड़ो जेको मख़सूस मिज़ाज आहे उन में लाड़काणे जे माण्हुनि खे हिकिड़ी कावड़ बि आहे, जंहिंमें हुननि जी कावड़ इहा आहे त लाड़काणे जहिड़ो क़ाबिल ऐं लाड़काणे जहिड़ो होशियारु ऐं लाड़काणे जहिड़ो बहादुर जेको इलाइक़ो आहे उन में जेको आहे सो ॿाहिरों जेके उम्मीदवार ख़ासि करे जेको आहे सो मोहतरमा फरियाल टालपुर साहिब जे लाइ हू चवंदा रहिया आहिनि त उहा जेके आहिनि से उहा बि आई। ऐं तव्हांखे यादि हूंदो त नएं दिल्ली हाउस में हिकिड़ो जेको आहे सो पीपुल्स पार्टी जे हिननि जो जेके नएं दिल्ली हाउस जेको प्रेसिडेंट हाउस हो उन्हनि जो जेको उते झेड़ो थियो, जंहिंमें मरहूम पोड़ो ख़ान ज़रदारी जो पुटु बिशारत ज़रदारी ऐं जेको आहे सो पीपुल्स पार्टी वारा कुझु पाण में अटकिया हुआ, जंहिंखां पोइ प्रेसिडेंट साहिब ऐं मोहतरमा फरियाल टालपुर उन्हनि खे कढी छॾियो हुतां ज़रदारियुनि खे, बिशारत ज़रदारी खे, पोड़े ज़रदारी जे पुट खे नएं दिल्ली हाउस मां कढियो वियो। हाणे लाड़काणे जे माण्हुनि में इहा हिकिड़ो सेंटिमेंट आहे त असां जेको लाड़काणे जी जेका सिंध जे मथां या पीपुल्स पार्टीअ जे मथां जेका विरासत जो जेको हक़ु हो उहो ॼण मुतासिर थियो आहे। तंहिंजे करे हिन भेरे लाड़काणे में जेको सदाई प्रो PP वोट हूंदो हो सो हिन भेरे लाड़काणे जे वोट जो जेको ट्रेंड हूंदो सो एंटी पीपुल्स पार्टी हूंदो, जंहिंजो मतिलबु एंटी ज़रदारी बि हूंदो हिकिड़ो। छाजे करे त ज़रदारी फैक्टर जो उते थियो आहे त उते जेके भुटा कम्यूनिटी आहे ऐं लाड़काणे जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि में थोरी इहा अनरेस्ट आहे त हीउ जेको आहे सो बेनज़ीर जो शहर आहे, हीउ लाड़काणे वारनि जो शहर आहे ऐं लाड़काणे जे शहर ते ॿाहिरों को माण्हू अचे जेकॾहिं उतां MNA थिए या उते जेको आहे सो अचे पंहिंजी हुकूमत ऐं हुक्मरानी हलाए त उन ते माण्हुनि खे सख़्तु एतिराज़ आहिनि। तंहिंजे करे लाड़काणे शहर में जेकॾहिं प्रोग्रेसिव ऐं नेशनलिस्ट जेको एलिमेंट आहे उहो एक्टिव थियो
ही राइटर थिंकर फोरम वारा थिया, फंक्शनल मुस्लिम लीग वारा थिया, शेख बिरादरी थी। शेख बिरादरी लाड़काणे जो एसेंस आहे, तंहिंजे करे लाड़काणे जो जेको जोहर आहे, लाड़काणे जो जेको अरक आहे, उहो हिन भेरे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु पहिरियों दफ़ो मैदान में ईंदो। ऐं मूंखे अंदाज़ो थिए थो त इहा सीट जेका आहे सूबाई वारी पीपल्स पार्टी जेका सलूज़ कंदी विञाईंदी ऐं महताब राशिदी जे क़ौमी असेंबलीअ जी सीट ते बि अचण जो इम्कान आहे। अच्छा, ॿ शयूं जेके थियूं आहिनि त भुटनि वारी पार्टी, माण्हू जीअं भुट जो नारो हणनि था, उन्हनि जा जज़्बाती लॻाव आहे। भुटनि वारी पार्टी फिरी ऐं जॾहिं भोतारनि वारी पार्टी बणी आहे त उहो भुटनि वारी पार्टी जा जेके वोटर आहिनि, जेके उन जा हमदर्द आहिनि, उन्हनि जो वोट विरहाइबो त काॾे काॾे वेंदो मंज़ूर साहिबु? मां सम्झां थो तस्वीर हाणे इहो पीर साहिबु पागारे ॿ टे ॾींहं अॻु में चयो त सिंध में हिन भेरे जीअं अॻु में सदाईं पाकिस्तान में थींदो रहियो आहे त हिकिड़ो प्रो भुटो वोट रहियो आहे या प्रो पी रहियो आहे, ॿियो एंटी पी रहियो आहे। हिन भेरे सिंध जे अंदरि जेकॾहिं हिकिड़ो वोट हूंदो त उहो पीपल्स पार्टीअ जे नामज़द थियल वॾेरनि जो हूंदो। छाजे करे त पीपल्स पार्टीअ जे लाइ बि माण्हुनि वटि एतिराज़ आहिनि त हीअ, यानी सभु को इहो थो चवे मुमताज़ भुटे खां वठी करे जेको आहे सो नाहिद ख़ान ऐं जेको आहे सो सफदर अब्बासी ताईं चवंदा हीअ असांजे बेनज़ीर वारी, हीअ असांजे शहीद राणी वारी पार्टी न आहे। तंहिंजे करे जेकॾहिं हिन भेरे को वोट हलंदो त हिकिड़ो हूंदो पीपल्स पार्टीअ जे नामज़द माण्हुनि जो वोट ऐं ॿियो हूंदो हिननि पीपल्स पार्टीअ जे मौजूदह जेके कब्ज़ेदार आहिनि या पीपल्स पार्टीअ जा मौजूदह जेके आहिनि से मकातेदार आहिनि, इन्हनि मकातेदारनि ऐं कब्ज़ेदारनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो एंटी उन्हनि जो जेको सेंटीमेंट या जज़्बो मौजूदु आहे सिंध जे अंदरि, उन जो वोट थींदो। ऐं उन में मुख्य अंदाज़ो इहो आहे त फंक्शनल मुस्लिम लीग जे क़यादत में जेको 10 रुकनी जेको सो सिंध में इतिहाद ठहियो आहे, उहो इतिहाद सॼी सिंध में पंहिंजा उमेदवार मुतफ़िक़ आणण जी कोशिशि कंदो। नतीजे तौर ते सॼी सिंध में अक्सर तकनि ते 2 कैंडिडेट हूंदा, हिकिड़ो पी जो कैंडिडेट हूंदो, ॿियो एंटी पी कैंडिडेट हूंदो। इन सूरत हाल में पीपल्स पार्टीअ खे वॾे नुक़सान जो इम्कान आहे। अच्छा, असीं त टॉपिक उहा ॿी आहे जेका असांजी मख़सूस सीटुनि वारी, उन ते बि ईंदासीं, उन में बि उहो ज़िक्र थींदो। पर मोहतरमा फरियाल टालपुर जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वारी सीट जेका आहे कंबर शहदाद कोट वारी 207 एन ए ते इलेक्शन फार्म बि भरायो आहे, गुज़िरियल इलेक्शन खटी हुई मोहतरमा जी शहादत खां पोइ। उन्हनि जा नाला ॿिन्ही भेनरुनि जा पहिरें नंबर ते ॿिए नंबर ते आया आहिनि। मख़सूस सीटूं जेके आहिनि औरतूं, छा इन्हनि खे भउ थी पियो आहे छा त असां हेॾो जेकॾहिं हारायूं त असांखे वरी हेॾां चूंडरायो वञे? हा, तस्वीर इहा तमामु अहम ॻाल्हि आहे त फरियाल टालपुर साहिबु नवाब शाह मां, लाड़काणे मां मोहतरमा अज़रा फज़ल पेचियो साहिबु आहे, उन्हनि जो बि जेको आहे सो उहो तक रहियो आहे। पर पीपल्स पार्टी जे क़यादत जेको आख़िरी वज़ीर अज़म हो पीपल्स पार्टी जो राजा परवेज़ अशरफ जेको पी पार्लियामेंट जो जनरल सेक्रेटरी आहे, उन जेका लिस्ट जारी कई आहे त उन में जेके औरतुनि जी मख़सूस सीटूं उन में पहिरियों नंबर मोहतरमा फरियाल टालपुर जो आहे, ॿियो नंबर अज़रा फज़ल पेचूअ जो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हुननि खे मिसाल उन्हनि जा मुख़ालिफ़ या हुननि जा कारकुन इहो था चवनि त ख़ुदा न ख़ास्ता छा भला इहो इम्कान आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कॾहिं जेको आहे सो मख़सूस सीट ते कान वेठी। हा, हिकिड़ी सिचुएशन में उन बि इहो सोचियो हो जॾहिं हुनखे केॾांहुं डिस्क्वालीफाई करण जे लाइ कोशिशि कई वई। पीपल्स पार्टी जी अहम अॻवान प्रेसिडेंट साहिब जी जेका आहे सा भेण आहे, उन खे मख़सूस सीट ते विहारण जो मतिलबु आहे त ख़ुदा न ख़ास्ता ॿियो इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजे लाइ हाणे का बि सेफ कॉन्स्टिट्यूएंसी न बची आहे, तव्हांजे लाइ हाणे का बि जेका असां सिक्योर कॉन्स्टिट्यूएंसी न आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जे अंदरि बि इहो हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिकिड़ो सेंटीमेंट मौजूदु आहे त मतां जेको आहे सो अज़रा फज़ल पेचू साहिबा या मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा जेको आहे सो सीट खटी न सघे, तंहिंजे करे हुननि जेको आहे मख़सूस सीट ते हुननि जो नालो अनाउंस कयो आहे। अच्छा, ॿी कहिड़ी सीट आहे त पाण जेके जिथे जिथे चोटी या मुक़ाबला थींदा फंक्शनल जे विच में ऐं पीपल्स पार्टी जे विच में, त लाड़काणे खां पोइ ॿी कहिड़ी सीट आहे जिते मुक़ाबलो थींदो? हा, तस्वीर सीटूं त घटि में घटि मुंहिंजो ख़्यालु आहे त 8 सीटूं सिंध में अहिड़ियूं आहिनि जिते पीपल्स पार्टीअ जे क़ौमी असेंबलीअ जी सीट ते फंक्शनल लीग जो ज़बरदस्त मुक़ाबलो थींदो। हिकिड़ी त लाड़काणे वारी आहे जंहिं ते पीपल्स पार्टी पंहिंजो कैंडिडेट अनाउंस कंदी फंक्शनल लीग जी, जेको आहे सो मोहतरमा आपा महताब अकबर राशिदी कयो आहे। ॿियो जेको मुक़ाबलो थींदो सो थींदो हिंगोर जा ऐं राणीपुर वारी जेका क़ौमी असेंबली सीट ते आहे, जंहिं ते हींअर फज़ल शाह जीलानी जेको आहे सो फेडरल